अस्सलाम वालेकुम नाज़रीन असां तव्हांखे अपडेट ॾियूं था। हैदराबाद में अॼु जेको आहे सो 2 ॾींहंनि जो सालियानो लाहौती मेलो शुरू थी चुको आहे। हैदराबाद शहर खे इहो एज़ाज़ु हासिल रहियो आहे त हैदराबाद में जॾहिं बि इल्मी अदबी हवाले सां सकाफ़ती सरगर्मियुनि जे हवाले सां जॾहिं बि कोई इवेंट थिए थो त माण्हू उनखे तमामु घणी न रुॻो मोट ॾियनि था, पर सभु नौजवान फैमिलीज़ अची उन प्रोग्राम खे एंटरटेन कनि थियूं। हैदराबाद क्लब में लाहौती मेलो जेको जंहिंजो मेज़बान आहे सैफ समे जो तमामु वॾो आर्टिस्ट आहे, सिंध जो तमामु वॾी फॉलोइंग आहे उनजी ऐं तमामु वॾा फैन आहिनि उनजा। लाहौती मेलो तमामु वॾो कलरफुल ऐं तमामु ख़ूबसूरत मेलो थिए थो। उन जूं जेके बि तक़रीबूं आहिनि या उनजा जेके सेशन्स आहिनि उहे ॾाढा हिकिड़ा मानाखेज़ ऐं इल्मी अदबी ऐं फ़िक्री हवाले सां जेको आहे हिकिड़ो ज़बरदस्त मैसेज हर साल डिलीवर कनि था। मेलो शुरू थी चुको आहे। असां तव्हांखे SS न्यूज़ ते अपडेट कंदा रहिया आहियूं जीअं ई मेलो शुरू थियो ऐं उन जूं जेके तयारियूं हुयूं। पहिरियों मरहलो असां तव्हांखे ॾेखारियो। हिन वक़्तु सकाफ़त जो सूबाई वज़ीर सरदार शाह जेको आहे सो मेले जी ओपनिंग करे चुको आहे, मेले जो इफ़्तिताह करे चुको आहे। उते उन सां गॾु जेके ऑर्गेनाइज़र आहिनि उहे बि सभु मौजूदु आहिनि। सरदार शाह मेले जे समूरनि स्टॉलनि खे ॾिठो आहे ऐं मेले जे मुंतज़िमीन सां मिलियो आहे, उते क्राउड सां मिलियो आहे। जेके अदीब राइटर्स अॼोके मेले में शरीक थिया आहिनि, लाहौती मेले में उन्हनि सां जेको आहे सो मुलाक़ात बि कई आहे। हिन वक़्तु सरदार शाह मीडिया सां ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे, उहा तव्हांखे ॾेखारियूं था, तव्हां पाण ॿुधो। उन में कुझु उन सियासी ॻाल्हि ॿोल बि कई आहे ऐं मेले जी अहमियत जे हवाले सां बि ॻाल्हायो आहे। तव्हांखे असां ॾेखारियूं था त सरदार शाह लाहौती मेले जे इफ़्तिताह खां पोइ जेका मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे उहा तव्हां ॾिसो। उन खां पोइ तव्हांखे असांजो रिपोर्टर मौजूदु आहे साक़िब क़बर उते, उन सां गॾु असांजी ॿी टीम मौजूदु आहे। जेके मेले जा कलर आहिनि मेले लाहौती मेले जे हवाले सां उहे सभु तव्हांखे ॾेखारियूं था। में लाहौती फेस्टिवल हुआ था लाड़काना में 20-21 को लाड़काना कल्चरल फेस्टिवल होने जा रहा है। हमने एक्टिविटीज़ हर जगह पे रखी हुई हैं। अब डेफिनेटली जहाँ पे लॉ एंड ऑर्डर का कोई इशू होगा तो वहाँ पे हम लोगों को इतने बड़ी तादाद में लोगों को लाने का रिस्क नहीं उठा सकते कि ये हाथ जोड़ना जो हम हिंदुस्तान के सामने हाथ जोड़ के खड़े हैं। बाबा हाथ जोड़ना तो हमारा नमस्ते खिते का रिवायत है, सकाफत है। हम मिलते हैं। उसने मजाक उड़ाया शीरी मजारी ने। ऐसे पढ़े लिखे जाहिल लोग अगर PTI में मौजूद हैं जो भारत से और यहूदियों से फंडिंग लेके कल वो बिलावल साहब पे तनकीद करते हैं। याद रखें बिलावल साहब उसका नवासा है जिसने 90,000 कैदी छुड़ाए थे। इस सिंध का और पाकिस्तान के एक बहुत बड़ा रकबा इंडिया के कब्जे में था, वो भुट्टो साहब वापस लाए थे। हम अमन के ख्वाह हैं, हम कश्मीर पर सौदेबाजी नहीं करेंगे। हमारा आज भी दो टोक मौक़िफ़ है जिसको समझा जाए। सकाफ़ती सूबाई वज़ीर सरदार शाह जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी। सरदार शाह ज़ारा हिकिड़ो पाण बि पोइट आहे ऐं यंग माण्हू आहे। सिंध जे ख़ुसूसन जेके सकाफ़ती सरगर्मियूं आहिनि उन जे हवाले सां तमामु वॾा एफर्ट्स जेके आहिनि से उहे पाण वठंदो रहियो आहे, सपोर्ट बि कंदो रहियो आहे। ऐं लाहौती मेलो ख़ुसूसन या सूफ़ी मेलो, अदबी मेलो, जेके बि संजीदा मेला सिंध जे अंदरि थियनि था उन में ऐं बहरहाल सरदार शाह हिकिड़ो कंट्रीब्यूट करे थो ऐं पाण शरीक थिए थो। अॼु लाहौती मेले जो इफ़्तिताह कयो आहे, उनजी तव्हां तफ़सीली ॻाल्हि ॿोल ॿुधी। असां बहरहाल तव्हांखे लाहौती मेले जे हवाले सां कोशिशि कंदासीं। 2 ॾींहंनि जा जेके सेशन आहिनि, 2 ॾींहंनि जो हीउ लाहौती मेलो आहे, उन में कोशिशि कंदासीं त मेले जे अंदरि जेके बि सेशन्स आहिनि उहे तव्हांखे SS न्यूज़ ते ॾेखारियूं। हिकिड़ी जेका वॾी ख़ूबी आहे मेले जी उहा इहा आहे त न रुॻो सिंध मां पर सॼे मुल्क जे अंदरि KPK मां, बलूचिस्तान मां, इस्लामाबाद मां, पंजाब मां, इवन मुख़्तलिफ़ मुल्क जे हंधनि तां जेके बि आहिनि हिन जा तसव्वुफ़ जा माण्हू आहिनि ऐं लाहौती मिज़ाज ऐं लाहौती फ़लसफ़े जे हवाले सां, तसव्वुफ़ जे हवाले सां। ज़ाहिर आहे हीअ बि हिकिड़ी लाहौती त हिकिड़ो आहे, सम्झो त हिकिड़ो ट्रम आहे, पर उनजे पुठियां सॼो हिकिड़ो तसव्वुफ़ ऐं सॼी हिकिड़ी जेका स्पिरिचुअल रूहानी जेका सॼी माण्हूअ जी आहे ज़िंदगी, कैफ़ियतूं आहिनि, अहसासात आहिनि, जज़्बात आहिनि। इवन माण्हूअ जे जेको हिकिड़ी नफ़्स जी या माण्हूअ जे ख़ुदीअ खे इम्प्रूव करणु, पंहिंजे मन खे साफ़ु सुथिरो करणु, उजरो करणु ऐं हिकिड़ी टॉलरेंस, बर्दाश्त, खोड़ सारा थीम जेके आहिनि हिन मेले जे हवाले सां, लाहौती मेले जे हवाले सां, सूफ़ी मेलनि जे हवाले सां हुजनि था। त मेले में अॼु वसतुल्ला ख़ान जेको आहे शरीक थियो आहे, जामी चांडियो शरीक थियो आहे, मुख़्तलिफ़ सहाफ़ी शरीक थिया आहिनि, जान मोहम्मद महर शरीक थियो आहे, इस्लामाबाद BBC जी ऐं मुख़्तलिफ़ इंटरनेशनल जेके आहिनि अदारा मीडिया जा उन जा सहाफ़ी शरीक थिया आहिनि। ऐं ख़ुदि सैफ समे जो स्टेज ते मौजूदु आहे जेको मेज़बानी करे पियो। तव्हांखे हिन फुटेजिस में नज़र अचे पियो, ज़बरदस्त स्टेज सजायो वियो आहे। 2 वॾा स्टेजिस जीअं असां अॼु अपडेट बि कयो आहे, 2 वॾा स्टेज आहिनि। हिकिड़े स्टेज ते सेशन्स आहिनि, ॿिए स्टेज ते म्यूज़िक आहे। म्यूज़िक में
ख़ुसूसन जेके नौजवान गिटार वॼाइनि पिया, नौजवान संजीदा मौसीक़ी जे हवाले सां, संजीदा कलामनि जे हवाले सां, सूफ़ी कलामनि जे हवाले सां, यूनिवर्सिटीज़ जे अंदरि ख़ुसूसन जेके नौजवान हिन सॼे गायकी जे ऐं मौसीक़ी जे पासे ऐं म्यूज़िक लवर आहिनि, स्पिरिचुअल हुनजा सॼा आहिनि, पोइ लॻ आहिनि, रुहानियत जे हवाले सां, तसव्वुफ़ जे हवाले सां, कल्चर जे हवाले सां, सिविलाइज़ेशन जे हवाले सां, क़ौमियत जे हवाले सां जेके जिन माण्हुनि जो धरती, वतन, मिटी, हीउ जेको हिकिड़ो रहियो आहे नज़रियो, आइडियोलॉजी, इन जा जेके फैंस या हिकिड़ा फॉलोअर्स रहिया आहिनि, रियल जेके गायकी जा, रियल जेके कल्चर्स जा, उन्हनि जो वॾो तइदादु हिननि मेलनि में अचे थो। ऐं उहे नौजवान ॻाइनि था, गिटार ते ॻाइनि था, बेंजे ते ॻाइनि था, मुख़्तलिफ़ जेके जदीद मौसीक़ी आहे उन जे फॉर्म में बि जेके आहिनि से सूफ़ी कलाम ॻाइनि था। असां सां साक़िब कुबर असांजो रिपोर्टर हुते मौजूदु आहे, उन खां तव्हांखे अपडेट वठायूं था। साक़िब मूंखे ॿुधायो त ॾाढो कलरफुल, ॾाढो रंगीन मेलो आहे लाहौती मेलो, सभु रंग मेले जा नज़र बि अचनि पिया नाज़रीन खे। असां SS न्यूज़ ते सॼी जेका एक्टिविटी आहे, सरगर्मियूं आहिनि मेले जूं, उहे ॾेखारियूं पिया। तव्हां मूंखे अपडेट कजो त कीअं इफ़्तिताह थी वियो आहे, सरदार शाह बि ॻाल्हि ॿोल करे छॾी आहे, केतिरो क्राउड मौजूदु आहे, नौजवाननि जी केतिरी जेका आहे दिलचस्पी आहे, ओवरऑल मेले जो जेको कलर आहे उनखे कीअं पिया ॾिसो तव्हां? जी बिल्कुलु, मां मूंखे ॿुधाईंदो त हिन वक़्तु हैदराबाद क्लब में मौजूदु आहियूं, जिते 2 ॾींहंनि वारो लाहौती मेलो जेको आहे उहो अॼु शुरू थी वियो आहे। ऐं हिन लाहौती मेले में जेको आहिनि मुख़्तलिफ़ शयुनि जा जेके आहिनि स्टॉल पिण लॻाया विया आहिनि। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हीउ जेको लाहौती मेलो जेको आहे उहो गुज़िर 10 सालनि खां जेको लॻंदो पियो अचे। हीउ 10हों जेको आहे लाहौती मेलो आहे। हिन लाहौती मेले में जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल जेके आहिनि उहे पिण लॻाया विया आहिनि। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त जेका मुंहिंजी बैक साइड ते जेका स्टेज तव्हां ॾिसो था त हिते जेको सिंध में जेके मुल्क खां जेके सुठा गुलकार ऐं म्यूज़िशियन जेके आयल आहिनि उहे पंहिंजो फ़न जो हिते मुज़ाहिरो जेके आहिनि उहो पिणु कंदा। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं त हिते इन लाहौती मेले में जेके आहिनि उहे सकाफ़ती शयुनि समेत जेके आहिनि ॿी ज्वैलरी जेके औरतुनि जी आहे उहा बि जेका आहे उन्हनि जा बि हिते स्टॉल लॻाया विया आहिनि, खाधे पीते जा स्टॉल लॻाया विया आहिनि। ऐं हिते जेको आहे वॾो रुझान जेको आहे उहो नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि जो पिणु आहे। ऐं वॾे तादाद में जेके आहिनि उहे हिन वक़्तु उहे हैदराबाद क्लब में जेको लाहौती मेलो ॾिसण लाइ जेके आहिनि उहे पहुतल आहिनि। हिन जो चवणु आहे त हिते हीउ लाहौती मेले लॻाइण जो जेको इहो मक़सदु आहे त जेका सकाफ़त आहे जीअं उनखे पिणु उजागर कजे थो। ऐं हिते जेको आहिनि उहे जेके फ़नकार जेके आहिनि उहो उन्हनि खे जेको आहे उहो हिते परफॉर्मेंस जो जेको उहो मौक़ो पिणु मिले थो। ऐं लाहौती मेलो आहे जेको 2 ॾींहंनि ते जेको जारी रहंदो। अॼु लाहौती मेले जो पहिरियों ॾींहुं आहे जंहिंमें जेको मुख़्तलिफ़ जेके आहिनि फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो पिणु कंदा। वॾी महिरबानी साक़िब, तव्हां मेले जे हवाले सां, लाहौती मेले जा जेके आहिनि हिन वक़्तु रंग आहिनि या जेका इवेंट हले पियो उन जे हवाले सां असांखे अपडेट कयो। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त हीउ जेको लाहौती मेलो हैदराबाद क्लब में शुरू थियो आहे उन में नौजवाननि जा फुटेज तव्हांखे नज़र अचनि पिया, म्यूज़िक नज़र अचे पई, स्टॉल नज़र अचनि पिया, किताबनि जा स्टॉल, खाधे जा स्टॉल, इवन स्टेज, क्राउड सॼो तव्हांखे नज़र अचे पियो। कोशिशि कंदासीं SS न्यूज़ जे हवाले सां तव्हांखे 2 ॾींहंनि जा जेके इवेंट्स आहिनि, जेके बि सेशंस आहिनि या जेका महफ़िल मौसीक़ी आहे, प्रोग्राम आहिनि, राति देरि ताईं प्रोग्राम हलंदो। 2 ॾींहंनि जा प्रोग्राम में मौजूदु जेके बि रंग आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं। इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।